हिजाबनि जे क़ैद खां वठी पोशाकनि खां आज़ादी ताईं तुंहिंजे अखियुनि जे ताराज़ी मुंहिंजे हर उज़वे जे तौर करे थी। तुंहिंजे अखियुनि जूं पुतलियूं मुंहिंजे उभारनि जे छिलकनि जी पैरवी कंदियूं आहिनि। सदियुनि खां वठी मूं लाइ तो बेतका कानून जोड़िया, अंधा दस्तूर ठाहिया। सदियुनि खां वठी मूं लाइ तो बेतका कानून जोड़िया, अंधा दस्तूर ठाहिया। मूंखे केॾी महिल साह खणणो आहे, केॾी महिल उथणो आहे, केॾी महिल वेहणो आहे। केतिरो जीअणो आहे, मुंहिंजो केतिरो वक़्तु बाक़ी आहे या ख़त्म थी वियो आहे। सभु खुदाई वारा फ़ैसिला पाण वटि महफ़ूज़ कयई। तूं जिस्म फ़रोशी जे अॾे ते बि बीही ॿ कम कंदो आहीं। हिकु त मुंहिंजो ॿधो गिराक बणिजी वेतर मूंखे उन दुलदुल में धिके पंहिंजे अंदर जी वहशी जानवर खे शांत करे सघीं। ॿियो त चौकीदारी कंदो आहीं त जीअं मां उन दुलदुल मां वापसि न निकिरी सघां। वरी घर जे दर ते बि कुहाड़ी खणी बीहंदो आहीं त मतां मां पंहिंजी मर्ज़ी जो साह खणी वठां, आज़ाद फिज़ा में कुझु पल जी वठां। जेको मूं ते बाज़ार में सर निछावर कंदो आहे, इहो घर में विहारे इज़त सां सुखी रखण लाइ राज़ी नाहे। सच त मां इज़त जे ॿिटे मयार मां बेज़ार आहियां। मां वाशिया बणिजी आज़ाद रहां या इज़तदार बणिजी क़ैद रहां। भेण जे सूरत में कारी, महबूबा जी सूरत में प्यारी आहियां। सच पुछी त सभिनी सूरतुनि में मां तुंहिंजे वाशतुनि मारी आहियां। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। असांजो प्यारो दोस्त अहमद नवाज़ मुगेरी साहब असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। मोस्ट वेलकम सर। उबैदुल्ला मंगसी साहब असांजे कमेंट में लिखनि था त देर हो रही है भाई, वंस अगेन लिखनि था त बहितरीन। असांखे कुझु सॾ बि आहे प्रोग्राम में, ओॾे वञिणो आहे। एंड उबैदुल्ला भाई चवनि था देर थी रही है, अचो त हलूं। उबैदुल्ला भाई 8:30 बजे हलंदासीं। कॾहिं अच उहे दुआऊं ई ॿुधी वञ, अच मुंहिंजे दुआ महल मुंहिंजा जज़्बात ॾिस, मुंहिंजी शिदत ॾिस। मूं वटि ख़ुदा खां सवाइ को गवाह नाहे। मूं वटि को गवाह हुजे हा त मां उनखे वठी तो वटि हली अचां हा। मुंहिंजे ख़ाली हथनि में पयल मुंडी। असांजे दोस्त असांखे ॿुधी रहियो ख़ुशदार खां। आज़ूर ख़ान हुसैन चांडियो साहिब असांजे प्रोग्राम में आहिनि। वो कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह दा, महिरबानी सर। जेके तो लाइ जोड़ण जा ख्वाब ॾिठा हुयमि, पर मां उभागी अकेली पई ख्वाब ॾिठा। हिकु हथ जे ताड़ी वांगुर अच त तोखे उहे ख्वाब ॾेखारियां, जंहिंजे ताबीर लाइ मां अर्श खे बि सुम्हण न ॾिनो हो। अर्श ऐं फर्श जे विच में किथे फिज़ाउनि में मुंहिंजूं वेगाड़ियूं दुआऊं अॼु बि अघण लाइ ख़ुदा खे ॻोल्हे रहियूं आहिनि। शायदि मुंहिंजूं दुआऊं निर्वार हासिल करण लाइ
त्यागी वही आहिनि मुंहिंजा ख्वाब खिला में उधार करे सितारा बणिजी विया आहिनि। असांजो प्यारो दोस्त सर अहमद नवाज़ भी अची चुका आहिनि। अब्दुल्ला बलोच फिराम शदाद कोट में अल्ताफ लार साहब असांजे प्रोग्राम में आहिनि एंड खादिम अली मक्सी मोस्ट वेलकम साईं डिनो जूणे जो साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। डॉक्टर इरफान खान राहु जो भी असांजे प्रोग्राम में आहिनि एंड वहीद अली खास के लिए फिराम नवाब शाह जबार आज़ाद फराम नसीराबाद में वाहिद कालानी साहब असांखे शदाद कोट में मुदीर आहिनि जेके सहाफ़ी आहिनि। अयाज़ मीरजत साहब मोस्ट वेलकम। जफर दायो फिराम बाकरानी मां अब्दुल खालिक सिंधी साहब नज़ीर खान भुट्टो साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। अब्दुल गनी मंगसी फिराम सऊदी अरब मां उबैदुल्ला भाई असां कमेंट लिखनि था त प्रोग्राम कितने बजे है। उबैदुल्ला भाई असांखे जेको प्रोग्राम जो सॾु आहे उहो 8:30 बजे आहे ऐं 8:30 में कुझु टाइम पियो आहे, कुझु इंतज़ारु कयो। नज़ीर खान भुट्टो भी असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। अशरफुल मखलूकात इंसान पंहिंजे इंतहाई सच्चाई ईमानदारी ऐं बुर्दबारी सां पंहिंजे इल्म अकुल अदारक वारे लगातार जिदोजहद मुसलसिल मेहनत जफ़ाकशी ऐं जुस्तजू सां ज़िंदगीअ जा समूरा मुश्किल ऐं कठिन मरहला तय करे मौज मस्तीअ वचां हिजाबनि जा हड़ई पर्दा उॾाए कामयाबियुनि ऐं मंज़िलनि ऐं मागनि ते रसी वॾी हद ताईं ज़िंदगीअ जे हक़ीक़तनि जो महराज माणे इलाही इश्क जो अथाह रंगनि में रंगजी हिन काइनात खे जीअरे जन्नतुल फिरदौस बणाए अशरफुल मखलूकात हुअण वारो हक़ अदा कयो आहे, जो अॼु जे साइंस टेक्नोलॉजी ऐं इंफॉर्मेशन जे हिन जदीद दौर ताईं बि हिन दुनिया में मौजूदु अजूबनि ऐं तहज़ीबनि ऐं तमदनि जे तारीख़ी आसारनि मां ज़िंदगी जी फ़ना ऐं बका वारे फ़लसफ़े तसवर ऐं ख़्याल जे असुल हक़ीक़त ऐं अहमियत मालूम थी वञे थी ऐं ज़िंदगीअ जो वॾे में वॾो सच इहो आहे त इज्तिमाई इंसानी असूलनि जा मयार ऐं जमहूरी क़दरुल फ़क़त उहे रहिया आहिनि। मालिक नोमान शफ़ीक भी असांजे प्रोग्राम में आहिनि एंड साईं मोहम्मद कासिम साहब मोस्ट वेलकम सर। सर कुझु साजूरी नेटवर्क जो चक्कर हुयो ऐं असांजो प्रोग्राम आधे में स्टॉप थी वियो, तॾहिं वंस अगेन असीं स्टार्ट कयोसीं प्रोग्राम खे ऐं असीं उनखे दिलि सां भली करजूं था। सर मोहम्मद कासिम साहब असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। उबैदुल्ला मंगसी एंड नज़ीर खान भुट्टो हजूर खान हुसैनी भी असांजे प्रोग्राम में आहिनि कुझदार मां। अब्दुल शकूर साहब मोस्ट वेलकम, तव्हां असांजे प्रोग्राम में अची चुका आहियो। धरतीअ जो पहर आहे ज़िंदगी, मसलन जो शहर आहे ज़िंदगीअ खे
रुख नओं मंज़ूर ॾे छा थियो जे ज़हर आहे ज़िंदगी। मोहम्मद कासिम साहब। मतलब त ज़िंदगीअ खे ख़ुदा पाक तरफ़ां अता कयल बेमिसाल नेमत ऐं अनमोल तोहफ़ो सम्झी ज़िंदगीअ जे जुस्तजूअ जो सफ़र ऐं अड़ांगनि पैचरनि जो पंधु जीअं जो तीअं अटल इरादे सां जारी रखे फ़र्श खां अर्श ॾांहुं उॾाम ऐं उॾार जो आलिशान अज़म वरी वरी वरझाए इंसान ज़ात तोड़े ॿी समूरी मख़लूक़ात जे जियापे आजिबे तरक़ी ऐं तहफ़ुज़ लाइ झाखुड़ जारी रखण सां गॾु ज़िंदगीअ खे हर हाल में ख़ुशि गुज़ारण वारे पहलूअ खे नज़र में रखी हमेशह विख अॻिते वधाइजे ऐं कंहिं बि सूरत में ऐं कंहिं बि क़ीमत ते ऐं कॾहिं बि हारे हरगिज़ मायूस ऐं नाउमीद न थियणु घुरिजे। असांजो प्यारो दोस्त सर मोहम्मद कासिम साहब असां कमेंट लिखनि था त माशा अल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ सर। महिरबानी सर मोहम्मद कासिम साहब, तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। तव्हांजे कमेंट में प्यार मोहब्बत चाहत इख़लाक़ बि आहे सर। तव्हां कमेंट में लिखियो आहे सर मोहम्मद कासिम साहब त माशा अल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ सर। महिरबानी सर। सर मोहम्मद कासिम साहब असांजे प्रोग्राम खे शेयर कयो ताकि वधीक ॿिया बि दोस्त असांजे प्रोग्राम में अची चुकनि, जीअं हू असां मां कुझु मालूमात हासिल कनि ऐं असीं बि हुननि मां कुझु हासिल कयूं। अब्दुल शकूर भी असांखे ॿुधी रहिया आहिनि, नज़ीर खान भुट्टो भी असांजे प्रोग्राम में आहिनि एंड उबैदुल्लाह मंगसी भी असांखे ॿुधी रहिया आहिनि। मालिक नौमान शफ़ीक भी असांखे ॿुधी रहिया आहिनि। औरत जेका ख़ुदा जो बेहतरीन तोहफ़ो आहे, इहा औरत जॾहिं अमड़ जीजल जे रूप में अचे थी तॾहिं उन जो प्यार आॾो दुनिया जा सभु रिश्ता बेमाना लॻनि था। अमड़ जंहिंजे उता प्यार बिना कंहिं मिलावट खां मथां अछे खीर जीअं उजरो हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं असां उन अमड़ खे पाण मथां ॿार सम्झी घर मां धिका ॾेई कढंदा आहियूं। तॾहिं बि उहा पीर सन अमड़ फुटपाथ ते निटण उस में सड़ंदे पंहिंजे अखियुनि में लड़ी आयल लुड़क पोती जे पांद सां उघी चवंदी आहे, शाल मुंहिंजे बचड़नि खे कोसो वाह न लॻे। औरत जंहिंजो हिकु रिश्तो भेण वारो आहे, भेण जेका भाइरनि जे मुंहं ते मोड़ ॾिसण लाइ वरनि जा वर इंतज़ार कंदी आहे, भाउ मथां कख बि नाहे सहंदी। संदसि शादी ते सेहरा ॻाए ॻाए पंहिंजो गलो विहारे छॾींदी आहे। पंहिंजे बाबा पारां मिलियल ख़र्ची बि पंहिंजे भाउ खे ॾेई ख़ुशि थींदी आहे। नंढड़नि ॿारनि खे लोली ॾेई निंड कराईंदी आहे ऐं जॾहिं वरी इहो भाउ हिकु कातिल जे रूप में अची उन भेण मथां कुहाड़ी जा वार कंदो आहे त संदसि इंसान ज़ात
शर्मसार थी पवंदो आहे। असांजे प्यारे दोस्त अल्ताफ बरोई साहब, मोस्ट वेलकम। असीं अव्हां खे दिल सां भलीकार चऊं था। असांजो भाउ दोस्त पहिरीं प्यारो अल्ताफ बरोई साहब, तव्हां असांखे दिल सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। तव्हां काफ़ी देर करे चुका आहियो ऐं जॾहिं त हाणे असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुचण वारो आहे। खादिम अली मंगसी फ्राम सऊदी अरब मां अची चुका आहिनि असांजे प्रोग्राम में। अल्ताफ बरोई साहब एंड सर मोहम्मद कासिम साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त जंहिंजो मिलण जो अंदाज़ ई निरालो आहे। माशाअल्लाह, हू जॾहिं बि मिलंदा आहिनि पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते सुहिणी मुस्कुराहट रखंदा आहिनि। सर मोस्ट वेलकम। तव्हां असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहियो। असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं सलामत हूंदो। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। मुख्तियार अली मंगसी भी असांजे प्रोग्राम में आहिनि। जी दोस्तों, असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं सलामत हूंदो। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। खादिम अली एंड अल्ताफ बरोई, मोहम्मद कासिम भी असांजे प्रोग्राम में। माशूक अली मंगसी भी हाणे अची चुका आहिनि असांजे प्रोग्राम में। उन्हनि जॉइन कयो आहे। जॾहिं त असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। सर मोहम्मद कासिम साहब, असांखे किथे प्रोग्राम ते वञिणो आहे ऐं पाड़े जा ॿाहिर आहिनि, उहे असांखे सॾु ॿुधाए विया आहिनि। पार्टी बि जॉइन करिणो आहे। सोचियासीं त तॾहिं अॼु 20 मिंट असीं साझुरी आया आहियूं पंहिंजे प्रोग्राम में। असीं ॿुधाए रहिया हुआसीं सर मोहम्मद कासिम साहब त अशरफुल मखलूक़ात इंसान पंहिंजे इंतहाई सच्चाई, ईमानदारी ऐं बुर्दबारी सां पंहिंजे इल्म, अकुल, अदारक वारे लगातार जिदोजहद, मुसलसिल मेहनत, जफ़ाकशी ऐं जस्तजूअ सां ज़िंदगीअ जा समूरा मुश्किल ऐं कठिन मरहला तय करे मौज मस्ती वचां हिजाबनि जा हड़ई पर्दा उॾाए कामयाबी ऐं मंज़िलनि ऐं मागनि ते रसी पंहिंजो मंज़िल माणियो आहे इंसान ज़ात। अल्ताफ भाई जेके भी तव्हां सां गॾु दोस्त आहिनि, उन्हनि खे असांजा सलाम। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि।